الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. الرحمن علم القرآن خلق الإنسان علمه البيان. الشمس والقمر بحسبان والنجم والشجر يسجدان والسماء رفعها ووضع الميزان ألا تطغوا في الميزان وأقيموا الوزن بالقسط ولا تخسروا الميزان. والأرض وضعها للأنام فيها فاكهة والنخل ذات الأكمام والحب ذو العصف والريحان. فبأي آلاء ربكما تكذبان. خلق الإنسان من صلصال كالفخار وخلق الجن من مارج من نار. فبأي آلاء ربكما تكذبان. صدق الله العظيم. سبحان اللہ. اعوذ باللہ من الشیطان الرجیم. بسم اللہ الرحمن الرحیم. شروع اللہ जे नाले सां, हुन पाक परवरदिगार जे नाले सां जेको घणो महिरबान ऐं निहायत रहम फरमाइण वारो आहे. मूंखे ॾिसंदड़ तमामु नाज़रीन खे, हिते मौजूदु तमामु हाज़रीन खे महविश कुरैशी जी तरफ़ां अस्सलामु अलैकुम. अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह अॼु पहिरियों रमज़ानुल मुबारक आहे, पहिरियों रोज़ो आहे. पहिरें रोज़े जी ही पहिरीं इफ़्तार ट्रांसमिशन आहे जंहिंमें तव्हांजो ऐं असांजो साथ आहे. ही ट्रांसमिशन जंहिंखे सजाइण में, जंहिंखे स्पॉन्सरशिप कयो आहे करशी जामे शीरी, ही वो शरबत आहे जेको लाइफ लाइट रिफ्रेशिंग आहे. ही वो शरबत आहे जेको 100% ओरिजिनल इंग्रीडियंट्स सां ठहियलु आहे. ही वो शरबत आहे जेको तव्हांखे रमज़ान में फ्रेश रिफ्रेशिंग रखंदो आहे. ही वो शरबत आहे जेको न सिर्फ़ु तव्हांजे शरबतनि में बल्कि तव्हांजे डेज़र्ट्स में बि यूज़ थी सघे थो, जंहिंमें तव्हां मॉकटेल्स बि ठाहे सघो था, जंहिंमें तव्हां फ्रूट ट्राइफल बि ठाहे सघो था. उन में बि करशी जामे शीरी पंहिंजो रोल बख़ूबी निभाईंदो आहे. ही वो शरबत आहे जेको तव्हांखे रमज़ान में जेका थकावट थींदी आहे, इन शरबत पीअण सां उहा थकावट ही शरबत दूर कंदो आहे. ही ट्रांसमिशन जंहिंजो आगाज़ अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह थी चुको आहे, जंहिंजे आगाज़ में तव्हांजो असांजो साथ आहे माशाअल्लाह सां. ही ट्रांसमिशन जंहिंमें असां सां गॾु आलिम दीन बि इंशाअल्लाह थोरी देरि में जॉइन कंदा, नातख़्वां बि जॉइन कंदा, असांजा शेफ़ बि इंशाअल्लाह थोरी देरि में जॉइन कंदा. रमज़ानुल मुबारक ही वो महीनो जेको हर दफ़ो हिकु मौक़ो ॾींदो आहे तमामु मुसलमाननि खे त उहे पंहिंजा उहे तमामु जेके ख़ूबसूरत फ़राइज़ आहिनि उहे सर अंजाम ॾेई सघनि. ही रमज़ानुल मुबारक जेको तमामु मुसलमाननि ते 30 रोज़ा ही फ़र्ज़ कया विया, हिकु दफ़ो ॿीहर तव्हांखे मूंखे मिलियो आहे. हिकु दफ़ो ॿीहर मौक़ो जेको असांखे मिलियो आहे जंहिंमें असां पंहिंजा तमामु गुनाह बख़्श कराए सघूं. ही पहिरियों अशरो जेको अल्हम्दुलिल्लाह शुरू थी वियो आहे, अशराए रहमत जेको शुरू थी वियो आहे, जंहिंमें तमामु रहमतूं ऐं बरकतूं तमामु रमज़ान में स्पेसिफिकली हिन रमज़ान खे 3 अशरनि में डिवाइड कयो वियो आहे. पहिरियों अशरो अल्हम्दुलिल्लाह उन जो पहिरियों ॾींहुं ई पहिरीं उन जी अफ़्तार इंशाअल्लाह तव्हां ऐं मां गॾिजी कंदासीं इंशाअल्लाह. गॾोगॾु जॾहिं तव्हां हिन रमज़ान शरीफ़ जी ॻाल्हि कयो था,
हिन रमज़ान शरीफ़ में न सिर्फ़ु उहे 30 रोज़ा असांखे मिलनि था, पर उहा राति बि मिले थी जेका 1000 रातनि खां बहितर आहे। उहा राति मिले थी जंहिंमें घुरण वारी दुआ कॾहिं रायगा न वेंदी आहे। ही वो रमज़ान मुबारक आहे जंहिंमें क़ुरान पाक जो नुज़ूल आहे। ही वो रमज़ान मुबारक आहे जंहिंमें तमामु उहे बहाना आहिनि, नंढियुनि नंढियुनि शयुनि ते बहाना आहिनि जंहिंमें असां पंहिंजा गुनाह बि बख़्श कराए सघूं था, जंहिंमें असां पंहिंजी जेके असांजूं नेकियूं आहिनि, जेके असांजा सुठा फ़राइज़ आहिनि, उन्हनि खे मल्टीप्लाई करे असांखे उन्हनि जो सवाबु मिले थो। ही वो रमज़ान मुबारक जंहिंमें हिकु दफ़ो ॿीहर ख़ुदा ताला जी तरफ़ां हिकु दफ़ो ॿीहर मूंखे मौक़ो मिलियो आहे त हिकु दफ़ो ॿीहर हिन सीट ते वेही तालिब इल्म जे हैसियत सां मां उहे तमामु शयूं सिखी सघां जेके शायदि घरनि में कॾहिं असां सिखणु विसरी वेंदा आहियूं। अॼु तव्हां ई मां पहिरियों रोज़ो आहे अल्हम्दुलिल्लाह, पहिरीं रमज़ान मुबारक, पहिरीं अफ़्तार ट्रांसमिशन जा पहिरियां मरहला आहिनि। मां चाहियां थी त तव्हां ई मां गॾिजी हिकु अहद कयूं त हिन रमज़ान मुबारक जेतिरो थी सघंदो पोइ रमज़ान खां वधीक इबादत में मशगूल थींदासीं, जेतिरो थी सघंदो पोइ रमज़ान मुबारक खां वधीक नेक अमल कंदासीं, जेतिरो थी सघंदो पोइ रमज़ान मुबारक खां वधीक पंहिंजी उन ख़ताउनि ते, पंहिंजी उन्हनि नंढियुनि नंढियुनि ग़लतियुनि ते जेके इंसान आहे सरज़द थी वेंदियूं आहिनि। इंसान आहे, इंसान चवंदा आहिनि त ख़ता जो पुतलो आहे, कॾहिं कॾहिं ईअं थी वेंदो आहे त तव्हां खां ग़लतियूं थी वेंदियूं आहिनि, तव्हां कोशिशि बि कंदा आहियो, रोज़े जी हालति में कॾहिं कावड़ अची वेंदी आहे, रोज़े जी हालति में कॾहिं कंहिंखे तव्हां कुझु चई वेंदा आहियो, रोज़े जी हालति में हीअ जेका हिकु पैनिक हिकु सिचुएशन हूंदी आहे, थोरी देरि पहिरीं असांजे सेट ते बि हुई। इंसानु ख़ता जो घरु आहे पर माफ़ु करण वारो इन्हनि नंढियुनि नंढियुनि ख़ताउनि खां कई गुना वधीक आहे। हीउ मौक़ो आहे त असां उहे तमामु माफ़ियूं वठी सघूं, हीउ उहो मौक़ो आहे उहे तमामु गुनाह पंहिंजा बख़्श कराए सघूं, हीउ उहो मौक़ो आहे जंहिं वक़्तु असां पंहिंजी तमामु नेकियुनि खे वधीक घणे खां घणो असां उनखे मल्टीप्लाई करे सघूं। हीउ उहो रमज़ान आहे जंहिंमें कयल तव्हांजी हिकु नेकी 70 गुना वधीक तव्हांखे सवाबु ॾियारींदी। हीउ वो रमज़ान आहे जंहिंमें कयल तव्हांजी हिकु इबादत ॿुधी वञी रही आहे। हीउ वो रमज़ान आहे जंहिंमें तव्हांजी हिकु दुआ क़बूल कई वञे थी। इंशाअल्लाह वक़्तन फ़वक़्तन खोड़ सारियूं शयूं आहिनि जेके तव्हां सां गॾु मां बि हिन सेट ते इंशाअल्लाह सिखंदमि। हीउ मुंहिंजे लाइ हिकु नयो सेट आहे, हिकु नयो चैनल आहे, तमामु चैनल पंहिंजा आहिनि, पर रमज़ान ट्रांसमिशन जो पहिरियों दफ़ो एक्सपीरियंस हिन चैनल ते आहे। मुंहिंजी दुआ आहे हिन ट्रांसमिशन जे आगाज़ में ई त हमेशह वांगुरु जीअं ख़ूबसूरत ट्रांसमिशन्स थींदियूं आहिनि, तव्हांजी मोहबत मिलंदी आहे, काफ़ी कुझु सिखण लाइ मिलंदो आहे। इंशाअल्लाह हिन सेट ते बि ईअं ई थींदो। हिन सेट ते न सिर्फ़ु मां हूंदसि पर असां सां जुड़ियल ॿिया खोड़ सारा साथी हूंदा, जंहिंमें सभिनी खां पहिरीं असां सां गॾु शेफ़ फैसल हूंदा। शेफ़ फैसल असां सां गॾु आहिनि। अस्सलाम वालेकुम फैसल। वालेकुम अस्सलाम महविश, रमज़ान मुबारक हुजे तव्हांखे। ख़ैर मुबारक, तव्हांखे बि रमज़ान मुबारक। थैंक यू, जज़ाकल्लाह। जी, असां शेफ़ फैसल असां सां गॾु आहिनि ऐं मां ज़रूरु पुछणु चाहींदमि शेफ़ फैसल खां त अॼु असांजो पहिरियों इफ़्तार आहे ऐं पहिरें इफ़्तार में ऑब्वियसली तमामु ज़हननि में इहो हूंदो आहे त छा ठहंदो, घर में छा न ठहंदो, ऐं असांजी कोशिशि हूंदी आहे जॾहिं रमज़ान स्टार्ट थींदो आहे त खोड़ सारियूं शयूं आहिनि उहे पहिरें ॾींहुं ठाहे वठूं। शेफ़ फैसल असांखे छा सेखारे रहिया आहिनि? अॼु असां ठाहियूं पिया तलो जे किचन में दही फुल्कियूं हूंदियूं आहिनि, डिफरेंट क़िस्म जूं ठहंदियूं आहिनि, त हीअ मिठियूं दही फुल्कियूं ठहंदियूं, यानी ॾही जेका हूंदी उहा मिठी हूंदी ऐं त काफ़ी फेमस आहे कराची में, काफ़ी जॻहियुनि ते माण्हू शौक़ सां खाईंदा आहिनि। ऐं तलो जे किचन में असांजे ठाहियूं पिया, छाकाणि त तलो जेको आहे तमामु बहितरीनु ब्रांड आहे ऐं चवंदा आहिनि अम्मा तलो में पकाओ हमें सेहतमंद बनाओ। बिल्कुलु, तलो ते आहे 70 सालनि खां माण्हुनि जो एतमाद जो तव्हांजे खाधनि खे ज़ाइक़ेदार ऐं सेहतमंद बनाईंदो आहे। विटामिन ए ऐं डी खां भरपूर आहे ऐं तव्हांजे खाधनि जी ग़िज़ायत खे बरक़रार रखंदो आहे। त हिन में असां ठाहींदासीं अॼु मिठियूं दही फुल्कियूं। सही, ज़बरदस्त। अॼु मिठियूं दही फुल्कियूं जेके आहिनि उहे ठही रहियूं आहिनि। अच्छा, तव्हां उन्हनि माण्हुनि मां आहियो जंहिंखे मिठियूं दही फुल्कियूं वणंदियूं आहिनि या उन्हनि माण्हुनि मां आहियो जंहिंखे दही पंहिंजे ओरिजिनल टेस्ट में वणंदी आहे? अॼु शेफ़ फैसल ई मुंहिंजी हिन ते थोरी सी बहस थियण वारी आहे त दही ओरिजिनल शेप में या पोइ मिठी। इंशाअल्लाह थोरी देरि में ज़रूरु इन ॻाल्हि ते ज़रूरु गुफ़्तगू कंदासीं, शेफ़ फैसल खां बि इन जी डिफरेंस बि पुछण जी कोशिशि कंदासीं। वक़्तु आहे ब्रेक जो। सलाम रमज़ान में तव्हांजो ऐं असांजो साथ इंशाअल्लाह ईअं बरक़रार रहंदो। तव्हां सां मुलाक़ात कयूं था हिन ब्रेक खां पोइ।
सलाम रमज़ान हिकु दफ़ो ॿीहर भली कार तव्हां सभिनी खे हिन ट्रांसमिशन खे स्पॉन्सर कयो आहे करशी जामे शीरी। करशी जामे शीरी लाइफ लाइट रिफ्रेशिंग आहे। करशी जामे शीरी रौनकी रमज़ान आहे। करशी जामे शीरी जेको ख़ालिस आहे ऐं 100% नेचुरल इंग्रेडिएंट्स सां ठहियलु आहे। करशी जामे शीरी जेको तव्हांखे रिफ्रेश करे छॾींदो आहे ऐं तबियत में भारीपन बि न थींदो आहे जेको अक्सर मिठे खाइण सां या मिठे पीअण सां थींदो आहे। करशी जामे शीरी न सिर्फ़ ड्रिंक्स में बल्कि तव्हांजे डेज़र्ट्स खे बि ज़बरदस्त तरीक़े सां तयारु कंदो आहे, तव्हांजे ट्राइफल्स खे बि सजाईंदो आहे। ट्रांसमिशन में असां गॾु कुझु साथी जुड़िया आहिनि, चाहियां थी त उन्हनि जी तरफ़ वञिजे ऐं जीअं तव्हां मां बख़ूबी सुञाणूं था त हीउ उहो मौक़ो आहे जेको तव्हांखे मूंखे मिलियो आहे, जंहिं मौक़े सां असां खोड़ कुझु पंहिंजे दीन जे बारे में, रमज़ान जे बारे में, रोज़े जे बारे में, इबादतुनि जे बारे में इंशाअल्लाह तव्हां मां गॾिजी ॼाणींदासीं। आलम दीन असां सां गॾु हमेशह हिन ट्रांसमिशन में उन्हनि जो साथ रहंदो। अॼु असां गॾु तशरीफ़ फरमा आहे ज़ाकिरा सैदा आलिया कामरान साहिबा आहिनि। भली कार तव्हांखे असांजी ट्रांसमिशन में। कीअं आहियो? ख़ैरियत सां आहियो? ख़ुशि आहियो? माशाल्लाह माशाल्लाह। अच्छा जी, इन सां गॾोगॾु कुझु ख़ूबसूरत आवाज़ूं बि आहिनि जेके असांजी ट्रांसमिशन में असां सां गॾु जुड़ियूं आहिनि। असां गॾु मनाल साजिद साहिबा आहिनि जेके असां सां गॾु जुड़ियूं आहिनि, जंहिंजो इंशाअल्लाह कुझु ई देरि में ट्रांसमिशन में असां आवाज़ शामिलु कंदासीं। हिन तरफ़ असां गॾु मोहम्मद मुजाहिद हुसैनी साहबनि जेके असां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि, गॾोगॾु मोहम्मद हुसैन हुसैनी साहबनि जेके असां गॾु ट्रांसमिशन में जुड़िया आहिनि। इन सां गॾोगॾु ट्रांसमिशन्स जो ही हिकु ख़ूबसूरती त ज़रूरु हूंदी आहे, ॾाढी प्यारी, ॾाढी ख़ूबसूरती त असांजी ट्रांसमिशन में असां सां गॾु रहंदी आहे, जंहिंमें असां सिखंदा बि आहियूं, जंहिंमें असां ज़िक्र बि कंदा आहियूं, ज़िक्र ॿुधंदा बि आहियूं। पर उन सां गॾोगॾु ट्रांसमिशन्स जी शान असांजो किचन बि रहंदो आहे। किचन जी तरफ़ वञणु चाहियां थी, शेफ़ फैसल वटि मां अचां पई ऐं मां ॾिसणु चाहियां थी त शेफ़ फैसल छा करे रहिया आहिनि, छा ठाहे रहिया आहिनि, अॼोकी इफ़्तार में असांखे छा मिलण वारो आहे। जी शेफ़ फैसल। जी महविश, मां हिते ही मिठी दही फुल्की ठाही छॾी आहे। हिनजी मां थोरी सी लिंक ॾेई थो छॾां कि मां हिन में छा विधो। अधु किलो या 1.5 पा तव्हां ॾही खणंदो, हुनमें खंड खे पीसे ग्राइंड करे 6 टेबल स्पून 6 खाइण जा चमचा मिक्स कंदो। ॾही मिठी थी वेंदी, चङी तरह बीट कंदो। पोइ दही फुल्कियुनि जो हिकु पैकेट मिलंदो 200 ग्राम जो, जेको नॉर्मल मिलंदा आहिनि, उहो तव्हां गरम पाणी में 5 मिनट डिप करे रखंदो। वापसि ॾही में थधो करे ॾही में मिक्स कंदो। मिठी चटणी मां तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम्स में ठाहिणु सेखारियूं आहिनि, उहो मथां खां विझंदो ऐं थोरो सो स्प्रिंकल कंदो। इन मथां तव्हां चाट मसालो या दही बड़ो मसालो इनखे थधो करे खाईंदो त ॾाढो ज़बरदस्त इनजो फ्लेवर ईंदो। सही, ज़बरदस्त। अच्छा, सभिनी खां पहिरीं त मूंखे इहो ॿुधायो, जेका अक्सर इहो मुंहिंजो बि सुवालु आहे, ॿियनि माण्हुनि जो बि सुवालु आहे, दही मिठी खाइबी आहे या ओरिजिनल दही जो जेको टेस्ट हूंदो आहे? असल में जेका खटी दही जीअं नॉर्मल दही हूंदी आहे, हू त असां खाईंदा आहियूं, फ्लेवर्स ॾींदा आहियूं डिफरेंट क़िस्म जा चाट्स वग़ैरह में। त ही मिठी दही फुल्की असल में हिते तव्हां ॾिठो हूंदो, बंस रोड ते हिकिड़ी स्ट्रीट आहे, फूड स्ट्रीट, हुते जी ॾाढी फेमस ही रेसिपी, मां नालो नथो वठी सघां, ब्रांड थी वेंदो, त ही सुठी लॻंदी आहे। सॉरी शेफ़ फैसल, मां तव्हांखे थोरो सो इंटरप्ट कयां पई। जेकॾहिं उहे चाहिनि था त असां नालो वठूं त तव्हां असां सां राब्तो करे सघो था, स्पॉन्सर करे सघो था। सही जी। सो मिठी हुजे या खटी हुजे, पर आई गेस दही फुल्की जो जेको रमज़ान जे दस्तरखान ते मौजूदगी आहे, डिफरेंट रेसिपी जो। हा बिल्कुलु। इन खां अलावा छा पिया ठाहियूं? हाणे असां ठाहींदासीं मेज़बान जी टपाल मेज़बान चांहि, तमामु बहितरीन आहे, जेका सिंध जी अवल नंबर 1 चांहि आहे ऐं हिन जो ज़ाइको, ख़ुशबू ऐं रंग जेको आहे तमामु बहितरीनु हूंदो आहे। त हीअ बि मां तव्हांखे ठाहिणु सेखारियां पियो। खीर ऐं पत्ती ऐं चांहि जी क्वांटिटी तव्हां पंहिंजे हिसाब सां यूज़ कंदो, चङी तरह हुनखे पचाइजो। चांहि खे जेतिरो असां बीट कंदा आहियूं न, हे स्पून हूंदो, पठाणनि जे होटलनि में ॾिठो हूंदो बीठा हूंदा आहिनि, जेतिरो तव्हां चांहि खे बीट कंदो एतिरो सुठो जो कलर निकिरी ईंदो आहे ऐं एतिरो सुठो जो टेस्ट हूंदो। दूध पत्ती जीअं चांहि सां शौक़ सां पियूं, उहो लाइक कहिड़ो ईंदो आहे। अच्छा शेफ़ फैसल सां ठाहिण बि चाहे शुरू कयूं था इन सां गॾोगॾु असां जहिड़ा माण्हू, बिकॉज़ मूंखे बचपन में यादि आहे त मूंखे चांहि ॾाढी ज़बरदस्त ठाहिणी ईंदी। आई मीन आई एम अ वेरी गुड कुक। ठीकु आहे, मां शेफ़ न आहियां, बट आई कैन कॉल माई सेल्फ अ कुक एटलीस्ट। मां सुठी करी वेंदी आहियां कुकिंग, बट चांहि मूंखां कॾहिं सुठी कोन ठहंदी आहे। छा मसलो छा आहे? रेसिपी ट्राई चांहि खे ख़बर आहे असां छा कंदा आहियूं, खीर पहिरीं विझी छॾंदा आहियूं। चांहि में हमेशह पत्ती पहिरीं विझो, जेतिरो तव्हांखे पाणी खणणो आहे 1 कप 2 कप, हुन हिसाब सां जीअं पत्ती जी तेज़ी या घटिताई तव्हांखे पंहिंजी खपे। पहिरीं हुनखे चङी तरह पचाईंदा, कुझु जेको कहवा ठहंदो आहे न, उहो बहितरीनु ठहंदो, देन तव्हां हुनमें ऐड कंदो मिल्क। सही। त हिते असां पाकोला मिल्क, फुल क्रीम मिल्क आहे, इहो ऐड कंदासीं। हिनमें हस्बे ज़रूरत जेतिरो तव्हांखे खपे। सुठी पैकिंग में दस्तियाब, पाव वारा बि मिलनि पिया, लीटर वारा बि मिलनि पिया। सही, ठीकु आहे। त पाकोला मिल्क सां मेज़बान प्रीमियम डस्ट जेका चांहि आहे उहा ठही रही आहे। सो सभिनी खां पहिरीं असां विझी रहिया आहियूं पाणी।
पाणी अच्छा, तक हिकिड़े कप जी असां ठाही मां हिकिड़े कप जी ठाहियां पियो त हिनमें हिकु चांहि जो चमचो भरी 1 टीस्पून असां पाणी विझंदासीं घणो पाणी विधो आहे मां थोरो चांहि सिखी रही आहियां मां त वॾो मग ठाहिण जे चक्कर में आहियां। सही आहे ठीकु आहे सो ही जेतिरो तव्हांखे मग खपे उनजो हाफ तव्हां पाणी विझो हा हिकु ही तक़रीबन हिते तव्हांखे ख़बर आहे तारीख़ खां पोइ माण्हू बि फरमाइशूं त अचनि पियूं लेकिन मां तक़रीबन सुठी चांहि लिकाए पंहिंजे लाइ रखी रहिया हा पंहिंजे लाइ रखी त हिनखे चङी तरह बीट कंदासीं बॉइलिंग अचे 4-5 मिंट तव्हां हिनखे पचाईंदो अगरि हिन में नंढो फोटो विझणु चाहियो था इलायची नंढी वारी हिकु ॿ विझी सघो था चङी तरह जॾहिं कलर निकिरी ईंदो चांहि जो ख़ुशबू अचणु लॻंदी पोइ तव्हां हिन में खीर मिलाइजो खीर अच्छा ही टेट्रा पैक आहे त हिनखे बॉइल करण जी ज़रूरत न हूंदी आहे अगरि तव्हां बॉइल खीर विझंदो पंहिंजे हिसाब सां हे तव्हां डायरेक्ट विझंदो पोइ हिनखे चङी तरह 4-5 मिंट बीट कंदो तेज़ बाहि ते त बिल्कुलु लाइक दूध पत्ती वांगुरु जीअं घाटी चांहि थींदी आहे न हिकिड़ो फ्लेवर ऐं हिकिड़ो हुनजो अरोमा अचे थो उहो ईंदो उहो जेको नॉर्मली चवंदा आहिनि पठाण जी चांहि पठाणनि जी दूध पत्ती पठाण वारी चांहि सो अॼु उहा चांहि ठहण वारी आहे अच्छा फैसल असां काफ़ी जॻहियुनि ते इहो ॾिठो आहे बिस्मिल्लाह रहमान रहीम कोई बात नहीं शुरूआत है अच्छा जी असां काफ़ी जॻहियुनि ते इहो ॾिठो आहे त काफ़ी माण्हू चवंदा आहिनि नॉर्मली तव्हां पठाण जी होटल ते वञो चांहि पियो पचाईंदो आहे छा उहो नुक़सानकार हूंदी आहे न नुक़सानकार न हूंदी आहे हू छा आहे की हुनजो कलर मे बि हुननि जी चांहि कहिड़ी आहे ख़बर न आहे की कहिड़ी वठी था अचनि कबास त माण्हू चवंदा की अहिड़ी शइ मिलाईंदा आहिनि जेको लाइक असांखे नशो थी वेंदो आहे चांहि जो असां रोज़ वञी डेली पीअंदा आहियूं वाकई में हा अहिड़ी कुझु हुनमें चांहि में कुझु मिलाईंदा आहिनि या अलाए छा अलाए माण्हू चवंदा आहिनि मां बि असां मासूम माण्हू असांखे कुझु न ख़बर अच्छा सो बट अच्छा केतिरो हिकिड़े कप जे लाइ जीअं असां ठाहे रहिया आहियूं त हिकु स्टैंडर्ड टाइम या हिकु गुड टाइम ऑफ मेकिंग टी छा हुजणु खपे 5 to 6 मिनट 5 to 6 मिनट्स में चांहि 1 to 2 कप लाइ यानी हिकु खां 2 कप लाइ अगरि 6 कप आयो 10 कप ठाहे पियो त पोइ हुनखे 10 मिंट त एटलीस्ट तव्हां हुनखे पचणु ॾियो मीडियम फ्लेम ते ताकी हुनजो कलर जेको आहे चांहि जो निकिरी अचे सही ठीकु आहे अॼु मूंखे लॻे थो मां चांहि खां सुठी सिखी वेंदमि बसि ही बीट कंदा रहो हिनखे हिन तरीक़े सां त सुठो हिनजो कलर निकिरी ईंदो ऐं हीअ आहे बि नंबर 1 चांहि आहे सिंध जी असांजी बिल्कुलु टपाल मेज़बान तमामु घरनि जी शान आहे हर घर में चाहे सहर हुजे या इफ्तार हुजे चांहि ज़रूरु ठहंदी आहे स्पेसिफिकली सिंध में रहंदड़ हर माण्हू जे घर में चांहि ज़रूरु केॾो ज़बरदस्त लॻे पियो न कलर हाणे ॾिसो हिनजो कलर चेंज थिए पियो ज़बरदस्त लॻे तेज़ बाहि ते न हाणे मीडियम फ्लेम ते तव्हां हिनखे थोरो पचाईंदो त ही घाटी बि थींदी वेंदी ऐं जो कलर निकिरंदो वेंदो बसि हिन तरीक़े सां तव्हां चमचो हलाईंदा रहिजो सहरी में बि ठाहियो पिया त थोरो कावा पहिरीं रखी छॾो जेसिताईं तव्हां पराठा ठाहियो पिया ॿियूं शयूं ठाहियो पिया त साइड में जो जेको कावा हूंदी आहे न चांहि पत्ती सां जीअं पाणी में काढ़बो आहे अच्छा खंडु मां एड न कई आहे हू पोइ डिपेंड कंदो आहे को खंडु पीए थो को नथो पीए गुड़ भी विझी सघो था सियारो आहे त गुड़ विझी सघो था शहद विझी सघो था माखी जे अंदरि ऐड करे सघो था पोइ तव्हां या गलो जीअं ख़राबु अॼुकल्ह जीअं हले पियो चेस्ट करण जे तव्हां हिन में अदरक जो हिकिड़ो इंच जो 2 पीस में करी अगरि टुकड़ो विझी छॾंदो न तव्हांखे पाण अफ़ाको थींदो ऐं गले में जो अॼुकल्ह एलर्जी इचिंग थिए पई न ती ख़तमु थी वेंदी जिंजर माण्हू काफ़ी जेके गरम मसाला आहिनि साबित उहे बि विझंदा आहिनि उहा मसाला चांहि बि ठहंदी आहे उहो बि इंशाल्लाह मां 2-3 ॾींहंनि में हिन में ठाहिणु सेखारींदमि उहा ज़रूरु असां सिखंदासीं बिकॉज़ आई रिमेंबर का हिकु राजस्थानी रेस्टोरेंट ते मां मसाला चांहि पीती हुई त ॾाढी ज़बरदस्त मूंखे लॻी पोइ उन खां पोइ मां उहे रेसिपीज़ ट्राए करण जी कोशिशि कई पर हमेशह फ्लेवर अलॻि अलॻि रहंदो मतिलबु गरम मसालो किथे अलॻि फ्लेवर ॾेई रहियो हूंदो चांहि किथे अलॻि हूंदी पर लॻे थो हिन ट्रांसमिशन में मां ज़रूरु सुठी चांहि ठाहिणु ज़रूरु सिखी वेंदमि ऐं डिफरेंट तरीक़े जी चांहि ठाहिणु सिखी वेंदमि ॾिसो में बॉइलिंग अचे पई बिल्कुलु त हिन तरीक़े सां हिनखे असां ठाहींदासीं बसि ही असांजी डन थी वई आहे ज़बरदस्त तो असांजी चांहि रेडी थी चुकी आहे टपाल मेज़बान जो कप आहे ऐं हिन में हे तव्हां प्लीज़ थोरो सो ॾिसो ज़रूरु बिस्मिल्लाह रहमान रहीम वही बाहर अचे असल में हिनजी जेका छाणी मां हेल्प करण जी कोशिशि कयां इतना न करी तो मैं बस टिश्यू से क्लियर कर बता चलो सही है असल में ये नयो किचन हूंदो आहे ये नंढियूं शयूं हां लाइव में ख़बर मज़ो ईंदो आहे ही नंढा भंड थींदा आहिनि हां भंड रिकॉर्डेड में एॾो मज़ो नथो अचे जेतिरो लाइव में मज़ो ईंदो आहे बिल्कुलु आई गेस किचन्स में बि लाइव शो जो मतिलबु इहो हूंदो आहे किचन्स में बि नंढियूं शयूं थी रही हूंदियूं आहिनि किथे चांहि हारजंदी आहे किथे ऑयल को स्प्रेड करे रहियो हूंदो आहे किथे कुझु थी रहियो हूंदो आहे पर ज़रूरी इहो आहे त जेॾीमहिल तव्हां किचन मां निकिरो त तव्हांजो जेको किचन आहे उहो नीट ऐं क्लीन हुजे या जेका आहे उहा हिकु ज़रूरी शइ हूंदी आहे अच्छा ड्रिंक बि ठाहे छॾूं जी बिल्कुलु ड्रिंक कीअं न ठहंदी ऐं जामे शीरी न हुजे दस्तरखाननि ते त पोइ कीअं इफ़्तार थींदो बिल्कुलु अच्छा हिन सां गॾो गॾु नाज़रीन खे मां ॿुधाईंदी हलां जामे शीरी न सिर्फ़ु तव्हांजी शरबत उन मां ठाहे सघो था बल्कि काफ़ी जेके माण्हू आहिनि उहे स्पेसिफिकली ॿारनि जे लाइ जॾहिं माण्हू चवंदो आहे त ॿार
खीर खां इलाही लवाईंदा आहिनि ऐं हीअ जेको टाइम हूंदो आहे रमज़ान जो उन में ॿारनि खे खीर ॾियणु हिकु मुश्किल अमल थी वेंदो आहे सो जामे शीरी विथ मिल्क बि असां कंज़्यूम करे सघूं था बिल्कुलु वॾा बि अगरि जीअं बाज़ माण्हुनि खे थींदो आहे न कि न स्मेल अचे पई खीर में न पियो दिलि त जामे शीरी विझी तव्हां हुन में पियो तमामु बहितरीनु ॿारनि खे त ख़ासि करे ॾींदा कयो अगरि खीर न त पियो योगर्ट में यानी ॾही में बि मिलाई ॾेई सघो था 1 टेबल स्पून फ्लेवर सही त हिकु गिलास में असां 4 टेबल स्पून विझंदासीं ऐं अगरि तव्हां हिकु जग ठाहियो पिया 4 कप जग जो बि साइज़ अलॻि अलॻि हूंदो आहे त हुनमें तव्हां हाफ कप जी मेजरमेंट रखंदो हुनजी अधु कप जी खंडु मिलाइण जी ज़रूरत न आहे छाकाणि त पंहिंजी फ्लेवर्स आहिनि पंहिंजी मिठाण आहे त बसि हिनखे थधे पाणी में डिज़ोल्व करे वठो या खीर में डिज़ोल्व करे हू तव्हांजी मर्ज़ी आहे सही सो असांखे हिन में ॿियो कुझु बि ऐड न करिणो सिर्फ़ु वाटर ऐं जामे शीरी जा कुझु टेबल स्पून्स ऐं असांजी जेका ड्रिंक आहे उहा बि रेडी आहे सो जी हीअ असांजूं अॼोकियूं रेसिपीज़ आहिनि असांजे जी असांजूं रेसिपीज़ कंप्लीट थी वियूं आहिनि जंहिंमें असां वटि मिठी ॾही फुल्की आहे गॾोगॾु टपाल मेज़बान जी चांहि आहे ज़बरदस्त ऐं असां हमेशह चांहि जे कलर जे लाइ ॾाढा कंसर्न हूंदा आहियूं टपाल मेज़बान सां गॾु तव्हां चांहि ठाहींदो त कलर ज़बरदस्त अचण वारो आहे जेको हिन वक़्तु असांजी स्क्रीन ते नज़र अची रहियो आहे इन सां गॾोगॾु जामे शीरी जी ड्रिंक बि तव्हां पंहिंजे दस्तरखाननि ते सजाए सघो था अच्छा इनशाला वक़्तन फ़वक़्तन इनशाला जॾहिं असां अॻियां असां हलंदासीं ॿियनि डेज़ में त जामे शीरी जा डिफरेंट जेके ड्रिंक जूं रेसिपीज़ आहिनि उहे बि असां शेक्स आहिनि कुझु ड्रिंक्स आहिनि कुझु मिठा बि हूंदा आहिनि लाइक जे अगरि तव्हां कस्टर्ड ठाहियो पिया तव्हां वटि कस्टर्ड जो कोई फ्लेवर न आहे त कॉर्न फ्लोर सां अगरि तव्हां कस्टर्ड ठाहींदो त हुन में बि तव्हां जामे शीरी जो फ्लेवर ॾेई सघो हिकु त पिंक कलर अची वेंदो ऐं हुन में फ्लेवर ऐं अरोमा सुठो अची वेंदो कस्टर्ड सही सही अच्छा जी ब्रेक जी तरफ़ असांखे वञिणो आहे पर शेफ़ फैसल मां चाहियां थी छो त इफ़्तार पहिरीं इफ़्तार आहे असांजी ट्रांसमिशन जो आगाज़ आहे का अहिड़ी इफ़्तार जे लाइ टिप जेका एज़ अ शेफ़ तव्हां पंहिंजे असांजे नाज़िन खे ॾियणु चाहियो सहरी जी टिप ॾेई थो छॾां त सहरी में जीअं असांखे तास थींदी आहे एसिडिटी थींदी आहे बदहज़मी थींदी आहे खटी डकारूं अचनि थियूं अक्सर माण्हुनि खे इशू थींदा आहिनि ठीकु आहे त उन लाइ बेस्ट आहे की जॾहिं पाणी लास्ट में असां पीअंदा आहियूं सहरी जे ॿांग खां पहिरीं त तव्हां 1 टेबल स्पून ॾही खाई वठो उनजे बाद तव्हां पाणी 1 गिलास 1.5 गिलास जेतिरो तव्हांखे पीअणो पी वठो लास्ट जेको पीअणो हूंदो पोइ सॼो ॾींहुं तव्हांखे न एसिडिटी थींदी न तास थींदी न नीड थींदी पाणी जी तव्हांखे ठीकु आहे जी ज़बरदस्त सो अॼु सहरी में तव्हां सभु इहो करण वारा आहियो ऐं इन सां गॾोगॾु ब्रेक जो टाइम आहे थैंक यू सो मच शेफ़ फैसल असां गॾु हुजण जे लाइ असांजी ट्रांसमिशन में हीअ ख़ूबसूरत रेसिपीज़ असां शेयर करण जे लाइ ब्रेक जी तरफ़ हली रहिया आहियूं नाज़रीन सलाम रमज़ान जारी आहे तव्हांजो ऐं असांजो साथ ईअं बरक़रार आहे तव्हां सां मुलाक़ात कयूं था हिन ब्रेक खां पोइ हिकु दफ़ो ॿीहर भलीकार सलाम रमज़ान सां गॾु तव्हां सभिनी साम्हूं हाज़िर ऐं छो त ट्रांसमिशन ॾाढी ख़ूबसूरती सां हली रही आहे मां चाहियां थी त ट्रांसमिशन में कुझु उहे ॻाल्हियूं जेके तव्हां मां गॾिजी सिखूं शामिल कजनि ऐं असां सां गॾु सैयदा आलिया कामरान साहिबा तशरीफ़ फरमा है सैयदा आलिया साहिबा सबसे पहले तो क्योंकि रमज़ान है पहली नशरियात है अफ्तार की मैं चाहती हूँ कि आपके खूबसूरत लफ्ज़ रमज़ान के हवाले से इस नशरियात के हवाले से इफ़्तार के हवाले से रोज़े के हवाले से कुछ आपके कुछ लफ्ज़ शामिल किए जाएँ औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम तमाम तर तारीफ़ें और तमाम तर हम्द और सना लायक़ ज़ेबा है उस पाक परवरदिगार आलम के लिए जो कुल आलमीन का खालिक और मालिक है और दुरूद और सलाम मोहम्मद वाले मोहम्मद अलैहिस्सलाम के लिए कि ये दर अहले बैत अलैहिस्सलाम का दर वो अज़ीम दर है कि जिस दर पर आकर वहशी भी मुसलमान मुसलमान से सलमान और सलमान से फ़ख्र सुलेमान बना दिए जाते हैं और अगर कोई बेमाल आ जाए तो वो बिलाल बना दिया जाता है कोई मजबूर आ जाए तो मुख्तार बना दिया जाता है कोई मुनकर आ जाए तो फिन्नार कर दिया जाता है और कोई आप और हम जैसे सच्चे मुसलमान हो जाते हैं तो ये सब इस दर का सदका है और माशाल्लाह बहुत खूबसूरत आपने मुझसे सवाल पूछा। सबसे पहले तो मैं बाद परवरदिगार आलम सिंध टीवी की आपकी बेहद शुक्रगुज़ार हूँ कि आपने एक बार फिर मुझे माह रमज़ानुल मुबारक में पहले ही रोज़ शरीक इबादत किया। मौला से दुआ है, परवरदिगार आलम से दुआ गो हूँ, परवरदिगार आलम सिंध टीवी को आप लोगों को जज़ाए खैर अता फरमाए। और जैसे कि आपने माशाल्लाह सवाल पूछा कि माह रमज़ानुल मुबारक, देखिए माह रमज़ानुल मुबारक 3 अशरों पर मुहित है। पहला अशरा रहमत है, दूसरा अशरा जो है वो बख्शिश है और तीसरा अशरा अगर ये कहा जाए तो बेजा नहीं होगा कि जहन्नुम से बख्शिश का एक बेहतरीन ज़रिया बन जाता है वो, क्योंकि उस अशरे में माशाल्लाह इतनी बड़ी शब कद्र आती है
کہ جو ہزارہ مہینوں سے افضل ہے۔ اور اگر ہم پہلے عشرے کی طرف نگاہ دوڑائیں جیسے کہ عشرہ رحمت ہے، تو اس عشرے کے آغاز میں ہی گویا پروردگار عالم ایک ہمیں پیغام دینا چاہ رہا ہے، اور وہ پیغام کیا ہے کہ پروردگار عالم پیغام دے رہا ہے کہ میں تمہارے لیے 2 مرتبہ دسترخوان کا اہتمام کرتا ہوں، 2 مرتبہ دسترخوان کا اہتمام کرتا ہوں۔ پہلی مرتبہ کب؟ جب مکے میں بچھا دیا جاتا ہے دسترخوان، سبحان اللہ، اور دوسری مرتبہ جب ماہ رمضان المبارک میں دسترخوان بچھا دیا جاتا ہے۔ تو پروردگار عالم پیغام کیا دے رہا ہے کہ میں ٹوٹے ہوئے دلوں کے پاس آتا ہوں۔ ٹوٹے ہوئے دل جب ماہ رمضان المبارک میں روزہ رکھتے ہیں تو خدا امیری اور غریبی کے فرق کو مٹا دیتا ہے۔ یعنی اس ماہ رمضان میں امیر بھی صبر کرتا ہے اور غریب بھی صبر کرتا بے ہے۔ شک بے شک ایسا ہی۔ اور یہ ماہ مبارک کا وہ مبارک مہینہ ہے کہ جس کے پہلے عشرے میں ہم دیکھیں تو جناب حبیب خدا صلی اللہ علیہ وآلہ وسلم کی زوجہ کی رحلت ہے۔ دوسرا عشرہ جب آتا ہے جو عشرہ مغفرت کہلاتا ہے، تو اس مہینے میں اگر ہم درمیان میں یعنی اوسط پہ نگاہ ڈالیں تو جناب امام حسن علیہ السلام کی آمد باسعادت ہے، اور پھر اسی عشرے کے اختتام پر مولائے کائنات حضرت علی علیہ السلام کی شہادت نظر آئے گی۔ تیسرے عشرے میں گویا شب قدر کا اگر وہ عشرہ کہا جائے تو بے جا نہیں ہوگا کہ گویا پروردگار عالم اس میں قرآن مجید کو بھی نازل فرما رہا ہے۔ قرآن مجید کا خود نزول ہونا اس عشرے کو خوبصورت بنا جاتا ہے، اور اس عشرے میں پروردگار عالم گویا ہمیں یہ پیغام دے رہا ہے کہ کون ہے جو قرآن کریم کی تلاوت کر کر مجھ سے مزید قریب ہو سکے۔ واہ واہ، خوبصورت، بہت ہی خوبصورت الفاظ آپ نے ہماری ٹرانسمیشن میں شامل کیے ہیں، اور میں یقیناً یہ بات یقین سے کہہ سکتی ہوں کہ ہم کیونکہ وقت محدود ہے ہمارے پاس، باتیں چند ہی کر سکتے ہیں ہم، اگر وقت ہمیں بارہا دیا جاتا تو شاید رمضان المبارک کے بارے میں بات کرتے کرتے گھنٹوں گزر جاتے لیکن پتہ نہیں چلتا، پر جی وقت چھو تو ٹرانسمیشن جو محدود آئے میں چاہاں تھی جے کے ساتھی سا جڑیا ہیں انہوں جو جے آوازوں ہیں وہ پنجی انہیں ٹرانسمیشن میں شامل کرے سگا۔ اسگڈ محمد حسینی صاحب تشریف فرما ہیں، انہوں کی گزارش کردم تا اسانی ٹرانسمیشن میں پنجی خوبصورت آواز رکھن۔ بسم اللہ الرحمن الرحیم۔ صلی اللہ علیہ رسول اللہ وسلم علیک یا حبیب اللہ۔ مبارک اے مسلمانوں وری رمضان آیو، مبارک اے مسلمانوں وری رمضان آیو، کی روڑی نعمتوں رب جو کھڑی رمضان آیو، مبارک اے مسلمانوں وری رمضان آیو، وری بارے مہینے آیو موٹی مبارک ماہ، وری بارے مہینے آیو موٹی مبارک ماہ، ذکر اذکار جی محفل سجی رمضان آیو، مبارک اے مسلمانوں وری رمضان آیو، ہوا جے منتظر مومن تنیا جی آس تھی پوری، ہوا جے منتظر مومن تنیا جی آس تھی پوری، خدا جے نیک بان لے ہلی رمضان آیو، خدا جے نیک بان لے ہلی رمضان آیو، مبارک اے مسلمانوں وری رمضان آیو، حسن ہے ماہ جے صدقے خدا کا مغفرت گردوں، حسن ہے ماہ جے صدقے خدا کا مغفرت گردوں، رکھ روزہ سکی رمضان آیو، مبارک اے مسلمانوں وری رمضان
रमज़ान आयो आ किरोड़ी नेमतूं रब जूं खणी रमज़ान आयो आ मुबारक ऐ मुसलमानो वरी रमज़ान आयो आ। माशाल्लाह माशाल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। तमाम मुसलमाननि खे असां सभिनी जे तरफ़ां बि ही रमज़ान मुबारक खोड़ सारियूं मुबारकूं हिन महीने जूं। ऐं असां त उहे ब्लेस्ड माण्हू आहियूं जेके हिन रीजन में रहूं था ऐं जेके 13, 14, 14.5, 13.5 कलाक रोज़ो रखूं था। फास्टिंग असांजो टाइम इहो हूंदो आहे, बट उन्हनि जे लाइ जेके ॿियनि रीजन्स में रहनि था ऐं उन्हनि जे लाइ रोज़ो किथे 16 कलाक त किथे 18 कलाक बि रोज़ो आहे, उन्हनि खे बि मुंहिंजी तरफ़ां मुबारक। ऐं असां उहे ब्लेस्ड माण्हू आहियूं जेके कुझु कलाकनि में असांजो जेको रोज़ो आहे उनजो इख़्तिताम थी थो वञे, पर उहे माण्हू इलाही मुश्किल सां रोज़ो रखंदा आहिनि। पर सलाम आहे उन्हनि सभिनीनि खे। ऐं चवंदा आहिनि त सवाबु ॾियण वारा ख़ुदा ताला आहिनि ऐं हिन त रमज़ान महीनो ई अहिड़ो आहे जंहिंमें ज़री तव्हां नेकी कयो था, अञा सोचो था त तव्हांखे उनजो एतिरो सवाबु मिली तो वञे। अगर मैं गलत नहीं तो कहीं मैंने पढ़ा था कि जब आप कोई गलत काम की तरफ आप चल रहे होते हैं, जब आप वहाँ जा रहे होते हैं, वो जब तक आपसे सरजद नहीं हो जाता उसकी सज़ा उसका गुनाह आपको नहीं मिलता। नेकी यहाँ सोचते हैं आप और आपको मिल जाता है। फिर उस नेकी को आप जोड़ें ज़रा रमज़ानुल मुबारक से, रोज़े की हालत में जहाँ कहा जाता है कि 70 गुना ज़्यादा आपको उसका सवाब मिलेगा। वो नेकी जो आपने सोची की नहीं की वो बाद में, लेकिन उसका 70 गुना सवाब आपको मिल गया। सो ये महीना क्या ही कहा जाए इस महीने के हवाले से। कुछ ॿियूं आवाज़ूं आहिनि, जल्दी जल्दी मां उन्हनि जूं आवाज़ूं बि शामिल करणु चाहियां थी पंहिंजी ट्रांसमिशन में। ऐं जीअं मूं पहिरीं चयो त छो त फर्स्ट ट्रांसमिशन आहे, खोड़ कुझु आहे, ऐं जॾहिं माण्हू ॻाल्हाइणु स्टार्ट करे थो त सम्झ में थो अचे त किथां स्टार्ट कजे, केसि ताईं वञिजे। ऐं कंदे कंदे ब्रेक ते वञण जो टाइम अची रहियो आहे। वक़्तु आहे ब्रेक जो। नाज़रीन असां गॾु रहिजो प्रोग्राम सलाम रमज़ान में। सलाम रमज़ान में हिकु दफ़ो ॿीहर भलीकार। हिन ट्रांसमिशन खे स्पॉन्सर कयो आहे करशी जामे शीरी। करशी जामे शीरी जंहिंखे पाकिस्तान जो फेवरेट ऐं नंबर 1 ठाहियो आहे तव्हां। छो त न सिर्फ़ु करशी जामे शीरी सां तव्हां पाण रिफ्रेश थींदा आहियो, बल्कि पंहिंजे घर में आयल महिमाननि खे बि रिफ्रेश करे छॾींदा आहियो ख़ुलूसे दिलि सां। उन्ही ख़ुलूस सां ऐं ख़ालिस इंग्रीडियंट सां ठहियल आहे करशी जामे शीरी। तॾहिं त सहर हुजे या इफ़्तार, करशी जामे शीरी लाइट रिफ्रेशिंग आहे ऐं सभु पीअंदा आहिनि। ट्रांसमिशन में असां सां गॾु ख़ूबसूरत आवाज़ुनि जो साथ आहे ऐं मां चाहियां थी त उन तरफ़ वञिजे। असां सां गॾु मोहम्मद मुजाहिद हुसैनी साहब तशरीफ़ फरमा आहिनि ऐं उन्हनि खे गुज़ारिश आहे त पंहिंजी ख़ूबसूरत आवाज़ सां ई ट्रांसमिशन में रखनि। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। साडी वंजण मदीने दी कॾवारी आवणीए, साडी वंजण मदीने दी कॾवारी आवणीए, असां खाक मदीने दी चुमकियां पावणीए, असां खाक मदीने दी चुमकियां पावणीए। साडी वंजण मदीने दी कॾवारी आवणीए, साडी वंजण मदीने दी कॾवारी आवणीए, असां खाक मदीने दी चुमकियां पावणीए। हिक वारी चा सॾवाओ एहो करम सुना फरमाओ, हंजू नहीं रुकदे हुण मेरे ए हंजवा को रुकवाओ, हंजू नहीं रुकदे हुण मेरे ए
ہنجواں کو رکواؤ کر زیارت روزے دی کر زیارت روزے دی بخشش کروانیے کر زیارت روزے دی بخشش کروانیے اساں خاک مدینے دی چمکیاں پاونیے اساں خاک مدینے دی چمکیاں پاونیے ہن دل وچ درد ہزاراں نہاراتی ہے میں پکارا میرے دل دی منشا آڈے کا مست بہاراں میرے دل دی منشا آڈے کا مست بہاراں روزے رکھ رمضان والے روزے رکھ رمضان والے میں عید مناونیے روزے رکھ رمضان والے میں عید مناونیے اساں خاک مدینے دی چمکیاں پاونیے اساں خاک مدینے دی چمکیاں پاونیے جڑا مسجد نبوی ویسا میں لکھ لکھ حمد والے سا رو رو کے کرے سا زاری بج بج کے طواف کرے سا رو رو کے کرے سا زاری بج بج کے طواف کرے سا یہ ورد کہانی میں یہ ورد کہانی میں رو رو تے سناونیے یہ ورد کہانی میں رو رو تے سناونیے اساں خاک مدینے دی چمکیاں پاونیے ساڈی ونجن مدینے دی کڈواری آونیے ساڈی ونجن مدینے دی کڈواری آونیے اساں خاک مدینے دی چمکیاں لاونیے سبحان اللہ ہن وقت जेके जेके मुसलमान उन पाक ज़मीन ते आहिनि ख़ुदा ताला असां सभिनी खे बि ओॾां वञणु नसीब करे जेके वियल आहिनि उन्हनि खे वराए सां नसीब करे जेके न विया आहिनि उन्हनि खे उन्हनि जो जेको चवंदा आहिनि न आम सिंधी में चवंदा आहिनि त कुड़ो जेको आहे कुड़े में नालो उन्हनि जो अलाह साईं कढे ऐं तमामु उहे जेके हुते मौजूदु आहिनि उन्हनि तमामु मुसलमाननि जा रोज़ा बि क़बूल फ़रमाए ऐं हो त आहिनि ई अहिड़ी जॻह ते जिथे हूअं ई जे असां बीइंग अ मुस्लिम असांजो ईमान आहे त उते वेंदा आहियूं त घुरंदा आहियूं त कॾहिं जवाबु न मिलंदो आहे जेको घुरंदा आहियूं उहो मिलंदो आहे सो ख़ुदा ताला सभिनी खे उते जो सहर ऐं इफ़्तार नसीब फ़रमाए ज़ाकिरा साहिबा आपकी तरफ आना चाहूँगी और हम बहुत कुछ मुझे ऐसा लगता है माज़रत के साथ मैं एक तलबा की हैसियत से ये ट्रांसमिशंस करती हूँ और मैं चाहती हूँ मैं सीखना चाहती हूँ लेकिन हमारी सराउंडिंग में बहुत सारी बातें जो गर्दिश कर रही होती हैं बहुत सारी चीज़ें जो गर्दिश कर रही होती हैं अलमिया ये है हमारे माशरे का कि हम बड़ी बड़ी बातें तो सीख जाते हैं बड़ी बड़ी बातें याद कर लेते हैं बड़ी बड़ी बातें पढ़ लेते हैं लेकिन जो बेसिक कॉन्सेप्ट है छोटा सा बेसिक जो मकसद है हम उसे सीख नहीं पाते रोज़े की तरफ जब आते हैं रोज़े की हालत में और रोज़ा बहैसियत ख़ुद उसकी अहमियत और उसके जो तौर तरीके हैं मैं चाहती हूँ कि वो हम भी सीख सकें और तमाम जो गलती से या जो नादानी में कोई ऐसी गलती कर रहे हैं इस रोज़े की हालत में उनको उस गलती से बचा सकें। बहुत बेहतरीन आपने सवाल किया और ये वक्त की ज़रूरत है ये सवाल क्योंकि हमने देखा कि आज लोग रोज़ा तो रख लेते हैं लेकिन रोज़े के जो लफ्ज़ी मायने हैं ना उसकी अहमियत से नावाफिक है और अगर हम देखें तो रोज़ा एहतियात का नाम है
روزہ صرف بھوک پہ کنٹرول کرنے کا نام نہیں ہے، روزہ صرف پیاس پہ کنٹرول کرنے کا نام نہیں ہے، روزہ کنٹرول کرنے کا نام ہے اپنے نفس کو. جب ہم اپنے اندر کے جو ایک نفس ہے اسے کنٹرول نہیں کریں گے تب تک وہ جتنی بھی احتیاط ہوتی ہے نا روزے میں، ہم تب تک وہ احتیاط نہیں کر سکتے. اب اگر ہم ان احتیاط کی فہرست اٹھا کر دیکھیں تو ہمیں معلوم ہوگا کہ جھوٹ بولنا، چغلی کرنا، غیبت کرنا اور دکھاوا کرنا. اب دکھاوے سے مراد کیا ہے کہ جیسے ہم صرف فیس سے اپنے شو کر لیں کہ ہمارا روزہ ہے، شکل اپنی ایسی بنا لے کہ ہمارا روزہ ہے کہ سامنے والا دیکھ کر سمجھ لے کس کا روزہ ہے. نہیں، آپ اپنے کردار کو ایسا بنائیں. آپ روزے میں، رمضان میں قرآن کریم کی تلاوت اس طرح کریں کہ آپ صرف لفظوں سے بیان نہیں کر رہے کہ میرا روزہ ہے، بلکہ آپ کے کردار کو دیکھ کر لوگ خود بخود گواہی دیں کہ یقیناً اس کا روزہ ہے. اس کے چہرے سے بھی لگ رہا ہے، اس کے کردار سے بھی لگ رہا ہے، اس کے ظاہر سے بھی لگ رہا ہے، اس کے باطن سے بھی لگ رہا ہے. یہ نہیں جیسے ابھی آپ نے ماشاءاللہ تمہید باندھی تھی، بہت خوبصورت سوال کی کہ ہم صرف بڑی بڑی باتیں کر لیتے ہیں لیکن جب عمل کرنے کا وقت آتا ہے تو ہم عمل سے دور ہو جاتے ہیں. اب عمل کیا ہے؟ رمضان میں روزہ رکھنے کا عمل یہ ہے کہ ہم اللہ کو بھی راضی کریں اور اللہ کی مخلوق کو بھی راضی کریں. صحیح. اللہ کی مخلوق کو راضی کرنے کے لیے اب جیسے ایک نیکی، بہت خوبصورت آپ نے ماشاءاللہ بہترین جملے بولے تھے کہ ہم صرف ایک نیکی سوچتے ہیں اور اللہ تعالیٰ اس کا بدل ہمیں عطا فرما دیتا ہے، اس کا ثواب لکھ دیتا ہے. گناہ جب تک نہ کرو تب تک اللہ تعالیٰ لکھتا بھی نہیں ہے. یعنی وہ اتنا بڑا کریم ہے، اتنا رؤوف ہے پروردگار. لیکن اگر ہم ماہ رمضان المبارک میں ایک نیکی کریں تو میں نے یہاں تک پڑھا ہے کہ اس کا ثواب اللہ تعالیٰ ایک فرض روزے کے برابر لکھتا ہے. کتابوں میں اگر ہم اٹھا کے دیکھیں، تفسیر نورت ثقلین، اگر ہم ان کتابوں کو اٹھا کر دیکھیں تو ہمیں معلوم ہوگا کہ ایک نیکی کا ثواب ایک روزے کے برابر. تو آپ خود سوچئے کہ اللہ تعالیٰ رمضان میں ہمیں خود سے قریب بھی کر رہا ہے اور یہ کہہ بھی رہا ہے کہ مجھے راضی کرنا مقصود نہیں، میری مخلوق کو بھی راضی کرو، میری مخلوق کو بھی تو اپنے سے مانوس کرو. اب اگر جیسے ہم صاحب ممبر ہیں، ہم پڑھنے والے ہیں، ہم ممبر پہ بیٹھ کے بڑی بڑی باتیں کر لیتے ہیں. میں اکثر پڑھتی ہوں یہ جملے کہ ہم بڑے بڑے جملے ادا کر لیتے ہیں. ہماری ذمہ داری صرف ممبر تک ہی محدود نہیں رہنی چاہیے. ہم ممبر سے اترے تو ہماری ذمہ داری میں ایک اور فرض کیا ہے کہ ہم اپنے کردار کو، اپنے اخلاق کو اس طرح کا بنائیں کہ لوگ جو ہمیں دیکھ کر ہمیں فالو کر رہے ہیں وہ خود بخود دین کی طرف راغب ہو سکے، نیکیوں کی طرف راغب ہو سکے. جو ہم پیغام ممبر پہ دے رہے ہیں وہ پیغام عملاً بھی ہم دے کر دکھائیں. عملاً بھی دے کر دکھائیں. بڑی آپ نے خوبصورت بات کی اور یہ واقعی حقیقت ہے کہ ہم بول تو جاتے ہیں لیکن جب کرنے کی بات آتی ہے نہ جانے کیوں ایمان ڈگمگا جاتا ہے. تو یہ بہت ضروری ہے. اور آپ نے بڑا خوب، میں آپ کی بات کو سیکنڈ کرنا چاہوں گی، بڑی خوب آپ نے بات کی کہ روزہ صرف بھوک پہ کنٹرول کرنے کا نام نہیں ہے. روزہ تو پھر آپ کی نظر کا بھی روزہ ہے، آپ کی زبان کا بھی روزہ ہے، آپ کے کانوں کا، آپ کے ہاتھوں کا، آپ کی ہر چیز کا روزہ ہے. تو ہم صرف اس فاسٹنگ پیریڈ کو، انگریزوں نے وہ جو فاسٹنگ نام دے دیا، ہم صرف اسی کا مطلب سمجھ سکیں، روزے کا یا روزہ کا جو مطلب ہے ہم اس کو نہیں سمجھ سکے. تو یہ ॾाढो ضروری ہے. تو नंढनि नंढनि शयुनि जे बारे में न सिर्फ़ु पाण सिखो، पंहिंजे जेका जनरेशन आहे तव्हांजे साम्हूं उनखे सेखारियो त सुभाणे उहे बि अॻियां ॿियनि खे सेखारे सघनि. वक़्तु आहे ब्रेक जो. तव्हां सां मुलाक़ात कयूं था हिन ब्रेक खां पोइ सलाम रमज़ान में. सलाम रमज़ान, सलाम रमज़ान. सलाम रमज़ान में हिकु दफ़ो ॿीहर भलीकार ऐं अल्हम्दुलिल्लाह ट्रांसमिशन ॾाढी ख़ूबसूरती सां हली रही आहे ऐं इन सां गॾोगॾु ट्रांसमिशन त हली रही आहे पर हिकु शइ जेका मां पंहिंजी ट्रांसमिशन में शामिलु करणु चाहियां थी, हिन वक़्तु मूं सां गॾु आहे नेल्सन पेंट. नेल्सन पेंट जंहिंखे चयो वेंदो आहे रंग ज़िंदगी का. गुज़िरियल 25 सालनि खां नेल्सन पेंट पंहिंजे सारिफ़ीन खे मयारी पेंट फ़राहम करे रहियो आहे. घटि मिक़दार में घणी कवरेज ॾींदो आहे नेल्सन पेंट. हीअ असां वटि आहे ऐं हीअ गिफ्ट वेंदो असांजे उन नात ख़्वां वटि जेको अॼोकी ट्रांसमिशन में सभिनी खां जॾहिं त ज़िक्र ख़ुदा थींदो आहे, ज़िक्र मुस्तफ़ा थींदो आहे त सभु आवाज़ूं ख़ूबसूरत हूंदियूं आहिनि, सभु लफ़्ज़ ख़ूबसूरत हूंदा आहिनि, पर दुनियावी ॻाल्हियुनि जे लाइ
जेका आवाज़ या जेका अंदाज़े बयां जिन जो वधीक ख़ूबसूरत हूंदो उन्हनि खे असां नेल्सन पेंट रंग ज़िंदगी का जो ही जेको गिफ्ट आहे उहो ॾींदासीं। असां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि ॿ ख़ूबसूरत भेनरूं, ॿ प्यारियूं भेनरूं मुंहिंजूं जेके असां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि ऐं उन्हनि जी आवाज़ शामिलु करणु चाहियां थी। असां गॾु माहम साजिद साहिबा ऐं मनाल साजिद साहिबा जेके तशरीफ़ फरमा आहिनि, ॿई गॾु ज़िक्र कंदियूं आहिनि, कलाम पढ़ंदियूं आहिनि। बिस्मिल्लाह कीजिए। बिस्मिल्लाह रहमान रहीम। वो शहरे मोहब्बत जहाँ मुस्तफ़ा है, वही घर बनाने को जी चाहता है। वो सोने से कंकर, वो चांदी सी माटी, वो सोने से कंकर, वो चांदी सी माटी, नजर में बसाने को जी चाहता है। जो पूछा नबी ने कि कुछ घर पे छोड़ा, तो सिद्दीक़ अकबर के होठों पे आया। जो पूछा नबी ने कि कुछ घर पे छोड़ा, तो सिद्दीक़ अकबर के होठों पे आया। वहाँ माल दौलत की क्या है हकीकत, वहाँ माल दौलत की क्या है हकीकत, जहाँ जान लुटाने को जी चाहता है। सितारों से ये चांद कहता है हरदम, तुम्हें क्या बताऊं वो टुकड़ों का आलम। सितारों से ये चांद कहता है हरदम, तुम्हें क्या बताऊं वो टुकड़ों का आलम। इशारे में आका के इतना मज़ा था, इशारे में आका के इतना मज़ा था, कि फिर टूट जाने को जी चाहता है। वो शहरे मोहब्बत जहाँ मुस्तफ़ा है, वहीं घर बनाने को जी चाहता है। वो नन्हा सा असग़र जो एड़ी रगड़ कर यही कह रहा था, वो खैमे में रो कर। वो नन्हा सा असग़र जो एड़ी रगड़ कर यही कह रहा था, वो खैमे में रो कर। ए बाबा मैं पानी का प्यासा नहीं हूँ, ए बाबा मैं पानी का प्यासा नहीं हूँ, मेरा रन में जाने को जी चाहता है। वो शहरे मोहब्बत जहाँ मुस्तफ़ा है, वहीं घर बनाने को जी चाहता है। वो सोने से कंकर, वो चांदी सी माटी, वो सोने से कंकर, वो
وہ چاندی سی مٹی نظر میں بسانے کو جی چاہتا ہے. माशाल्लाह माशाल्लाह माशाल्लाह. ट्रांसमिशन जो टाइम ॾाढो तेज़ी सां अॻियां वधी रहियो आहे ऐं यकीन कयो ईअं लॻे थो त अञा हाणे त स्टार्ट थियो आहे, अञा हाणे त शुरूआती पहर आहिनि, पर ख़बर इहा पए थी त ही आख़िरी लम्हातनि में तक़रीबन असां दाख़िल थी चुका आहियूं ऐं कुझु ई देरि में अलॻि अलॻि जॻहुनि ते वक़्ति इफ़्तार जो टाइम बि शुरू थी वेंदो. सिंध में, पाकिस्तान में अलॻि अलॻि जॻहुनि ते भी शुरू थी वेंदो. आपकी तरफ आना चाहूँगी. और ज़ाकिरा साहिबा, एक चीज़ जो हमारे अंदर एक सवाल हमेशा रहता है एक तमाम मुसलमानों के अंदर, रमज़ान शरीफ या तो 29 दिन का महीना है या तो 30 दिन का महीना है. जहाँ जहाँ पढ़ते हैं कि रमज़ान का महीना 30 रोज़े फ़र्ज़ किए गए, हर जगह ये. तो जहाँ 29 रमज़ान होते हैं और 29 रोज़े हम रखे जाते हैं, तो ये काफ़ी लोगों के दिलों का सवाल है जो मैं आज आपके सामने पेश कर रही हूँ और चाहती हूँ कि उसका जवाब ज़रूर फरमाइएगा आप, कि ये जो 29 रोज़े जिस रमज़ानुल मुबारक में रखे जाते हैं, तो क्या वो एक रोज़े का सवाब क्या दोबारा रखना पड़ेगा कि किस तरह मिलेगा वो सवाब, क्या होता है? देखिए, इसके लिए ये सवाल हमारे पास अक्सर आता है और हम इसका जवाब इसी तरह देते हैं कि इस्तक़बाल रमज़ान का आप एक दिन पहले का रोज़ा रख लें. जैसे चांद रात का रोज़ा होता है, आप वो एक रोज़ा रख लें, क्योंकि देखें चांद का हमें हिसाब किताब पता नहीं होता. कोई महीना 30 का होता है, कोई महीना 29 रोज़ों का होता है. मतलब शबान कभी 29 का हो गया, कभी 30 का हो गया. बहरहाल खुदा आलिमुल गैब है, खुदा बेहतर जानता है कि कौन सा महीना किस तारीख का होगा. तो इस सिलसिले में उलमाए कराम, और अगर हम रिवायत मासूमीन अलैहिमुस्सलाम उठाकर देखें तो हमें यही मालूम होता है कि हमारे आइमा मासूमीन अलैहिमुस्सलाम ने भी रोज़े रखने की ताकीद जो है माह शबान के आखिर में की है, कि माह शबान के आखिर की भी बरक़ात आप ले लें और माह रमज़ान की शुरुआत भी आप ले लें. तो इससे फ़ायदा क्या होगा, अगर 30 रोज़ों का भी रमज़ान हो गया तो उसका सवाब तो बहरहाल आपका है ही, लेकिन माह शबान के आखिर में अगर आपने रोज़े रख लिए तो खुदा तो आपको तैयार कर रहा है ना माह रमज़ान की बरकतों के लिए. शबान की भी बरकतें आपके दामन में आ गई और रमज़ान की भी बरकतें आपके दामन में आ गई. बहुत खूब, बहुत खूब. और इन सां गॾो ई गॾु छो त वक़्तु इलाही घटि आहे, जल्दी सां मां वञणु चाहियां थी. असां गॾु ख़ूबसूरत आवाज़ तशरीफ़ फरमा है ज़ाहिद हुसैन हुसैनी साहबनि जेके असां गॾु तशरीफ़ फरमा है. ॾाढी मासूम, ॾाढी प्यारी आवाज़ आहे जेका असां गॾु तशरीफ़ फरमा है. मां चाहियां थी त उन्हनि जी आवाज़ ट्रांसमिशन में शामिल कजे. भलीकार तव्हांखे पहिरीं त सभिनी खां पहिरीं बिस्मिल्लाह कयो. असांखे न एॾो सिकायो खुदारा, असांखे न एॾो सिकायो खुदारा, पहिरीं पंहिंजो दर्शन सोना पंहिंजो दर्शन करायो खुदारा, करायो खुदारा, असांखे न एॾो सिकायो खुदारा. रुगो रातियों ॾींहं तुंहिंजी तात आहे, अखियुनि खे ज़रे जो को आराम नाहे. रुगो रातियों ॾींहं तुंहिंजी तात आहे, अखियुनि खे ज़रे जो को आराम नाहे. मुंझारो मन जो, मुंझारो मन जो, मिटायो खुदारा, मिटायो खुदारा, असांखे न एॾो सिकायो खुदारा. अंदर मंझ उधमा सजण जो थन था, सदा तोखे सारे ई नेण रोन था. अंदर मंझ उधमा सजण जो थन था, सदा तोखे सारे ई नेण रोन था. सॾे दर ते जानी, सॾे दर ते जानी, रहायो खुदारा, रहायो खुदारा, असांखे न एॾो सिकायो खुदारा. हुसैन हुसैनी सजण तो सहारे, सदा तूं जुराऊं पयो ई निहारे. हुसैन हुसैनी सजण तो सहारे, सदा तूं जुराऊं पयो ई निहारे.
پری منڈے پھیرو سونا منڈے پھیرو پایو خدارا اساں کھے نہ ایڈو سکایو خدارا پری پینجو درشن سونا پینجو درشن کرایو خدارا اساں کھے نہ ایڈو سکایو خدارا. ماشاءاللہ ماشاءاللہ سبحان اللہ. وقت ہے بریک جو ناظرین تھوڑی دیر کھاں پو تہاں سے ملاقات کیوں تھا سلام رمضان میں. سلام رمضان سلام رمضان سلام رمضان میں ایک دفعہ بیہر بھلی کار این بھلی کار ساں گڈ تہاں کے اساں بنی کے یہ اندازو ہے تہاں سبنی کے بھی اساں کے افطار جو وقت ہے وہ کافی قریب اچی چکو ہے. کچھ منٹن جو ساتھ آیا انشاءاللہ تھوڑی ہی دیر میں اساں جامع شری جے دسترخوان تے انشاءاللہ افطار فرمائیندہ سی تہاں سبنی ساں گڈ. کرشی جامع شیری جن ہن ٹرانسمیشن کے اسپانسر کیو ہو رونق رمضان ہے کرشی جامع شیری لائٹ ریفریشنگ ہے کرشی جامع شیری 100% نیچرل انگریڈینٹس سا تیار کयल ہے کرشی جامع شیری جیکو تہاں کے بھاری پن فیل کون تھیڑ ڈیندو ہے. کرشی جامع شیری جیکو ڈفرنٹ مشروبات میں تہاں جے مجھے گھرن میں استعمال تھیندو ہے. کرشی جامع شیری جیکو نہ صرف مشروبات میں بلکہ ڈیزرٹس میں بھی تاں استعمال کرے سگو تھا. فروٹ ٹرائفل میں ہن جو استعمال خاص طور تے تھیندو ہے. کرشی جامع شیری جنہیں میں تاں لیمنیڈ بھی ٹھائے سگو تھا. کرشی جامع شیری جنہیں میں ڈفرنٹ موکٹیلز ٹھائے سگو تھا. کرشی جامع شیری جیکو تاں سبنی جے اساں جے دسترخوان جو شان ہے. ان سا گڈو گڈ ہن ٹرانسمیشن کے اسپانسر کیو ہے نیلسن پینٹس جن کے چیو ویندو ہے رنگ زندگی کا. جی کچھ دیر پہری اساں چیو تو جے اساں بھاور اساں بھینرو جن ہن ٹرانسمیشن میں پنجی آواز شامل کئی ہے انن ماں جن خوبصورت طریقے سے آلدو سبنی ڈاڑھو خوبصورت طریقے سے پڑھو ہے. ذکر یہ ایڈو خوبصورت ہے تو کیے نہ خوبصورت ہوندو پر چھو تو ایک پروگرام کے تحت ان دنیاوی گالہن کے تحت جہیں سبنی کا خوبصورت پڑھو ہے انن تائیں نیلسن پینٹس جو ہی گفٹ ویندو ہے. ان جو فیصلو ماں چھڑیاں تھی اج اساں پنجی عالمہ کی طرف ونوں تھا ذاکرہ صاحبہ کی طرف ونوں تھا اور یہ فیصلہ آپ کے ہاتھوں میں اور آپ سے بہتر مجھے لگتا ہے جج کوئی نہیں کر سکتا. ہمارے دو بھائی ہمارے ساتھ کچھ دیر پہلے تھے. یہ چھوٹا سا بچہ ہمارے ساتھ ابھی ہے اور 2 بہنیں ہماری یہاں تشریف فرما ہیں. آپ کیا سمجھتی ہیں کہ آج کی افطار ٹرانسمیشن میں کن کو نیلسن پینٹ کا یہ گفٹ جانا چاہیے؟ ماشاءاللہ ویسے تو سب نے بہت بہترین کلام پڑھا اور ماشاءاللہ مولا کا کلام تھا بہترین دلوں میں اترا. لیکن میں سمجھتی ہوں کہ اس گفٹ کی حقدار جو ہیں یہ 2 بہنیں منال اور ماہم بہترین انہوں نے پڑھا. ٹھیک ہے جی. تو نیلسن پینٹس جو ہی گفٹ ہیمپر ہے یہ ونی رہو ہے اسان جی بن ہن بہنرن کی طرف. اس پر بہت بھاری ہے یہ ڈنر سیٹ. اس کو یہ میں نے نہیں اٹھانا تھا ویسے لیکن کیا کرے وہ کہتے ہیں نا مجبوری کا نام شکریہ. نیلسن پینٹس رنگ زندگی کا گزریل 25 سالن کھاں تہاں جے گھرن میں راج کر رہو ہے. تہاں جی گھرن جی دیوارن تے رنگیل ہے نیلسن پینٹس. اس کو بے شک آپ نیچے رکھ دیں کہیں سائڈ پہ رکھ دیں بہت بھاری ہے یہ. ان سا گڈو گڈ ہی جو ڈنر سیٹ ہے یہ تو ونی رہو ہے پر ان سا گڈو گڈ ماشاءاللہ خوبصورت طریقے سے تمام اسانجے بھینرن اسانجے بھان ناتے رسول ذکر الہی رمضان جی برکتن کے بارے میں روزے کے بارے میں اسا تمام شیوں پنجی ٹرانسمیشن میں شامل کیوں. ہی ٹرانسمیشن روزانو انشاءاللہ یہ جاری رہندی یہ تہاں جی مجھے ملاقات ہیڑی افطار ٹرانسمیشن میں انشاءاللہ تھیندی رہندی روز 4 بجے. ان سا گڈو گڈ روز جیکو دسترخوان اسانجے ہن ٹرانسمیشن میں سجندو وہ سجندو کرشی جامع شیری جے تعاون سا. ان سا گڈو گڈ میں چاہیاں تھی تو آخری چھو تو اسانجو ونرز جے آہن وہ اسانجی 2 بھنرو آہن تو میں چاہیاں تھی تو آخری کلام بنی جی آوازن میں انشاءاللہ شامل تھے. ایک چھوٹا سا کلام میں چاہتی ہوں کہ جاتے جاتے آپ لوگوں کی آواز میں شامل ہو. اور مائک ہے ہمارے پاس دونوں
ایک مائک ہمارے زاہد صاحب کے پاس ہے، ان سے میں مائک لے لیتی ہوں. یہ لیجئے، آخر میں آپ دونوں کی خوبصورت آواز انشاءاللہ ہم شامل کر رہے ہیں. ان سا گروگر ناظرین ملاقات تہاں سا انشاءاللہ وری بیہر تھیندی. افطار جو دسترخوان انشاءاللہ کرشی جامع شیر جتاون سا لگن وارو ہے. افطار تہاں جی منجی انشاءاللہ گد تھیندی. وری ٹرانسمیشن جی میں ملاقات انشاءاللہ سبھانے تھیندی. تیس تائیں پنहिंजो ख़्यालु रखिजो، असांखे दुआउनि में यादि रखिजो. पाण बि खोड़ सारी शयूं सिखंदा रहो, ॿियनि खे बि सेखारींदा रहो, ऐं हीअ जेका कोशिशि आहे उनखे पंहिंजे दिलनि में ज़रूरु जॻह ॾींदा रहो. इंशाअल्लाह मुलाक़ात वरी थींदी. तेसि ताईं असां सभिनी खे ॾींदा इजाज़त. सलाम रमज़ान. बिस्मिल्लाह रहमान रहीम. हमने आँखों से देखा नहीं है मगर हमने आँखों से देखा नहीं है मगर उनकी तस्वीर इस दिल में मौजूद है जिसने लाकर कलाम में इलाही दिया जिसने लाकर कलाम में इलाही दिया वो मोहम्मद मदीने में मौजूद है. फूल खिलते हैं पढ़ पढ़ के सल्ले अला. फूल खिलते हैं पढ़ पढ़ के सल्ले अला. झूम कर कह रही है ये बादे सबा. ऐसी खुशबू चमन के गुलों में कहाँ. ऐसी खुशबू चमन के गुलों में कहाँ जो नबी के पसीने में मौजूद है. हमने आँखों से देखा नहीं है मगर हमने आँखों से देखा नहीं है मगर उनकी तस्वीर इस दिल में मौजूद है. हमने माना कि जन्नत बहुत है हंसी. हमने माना कि जन्नत बहुत है हंसी. छोड़ कर हम मदीना न जाए कहीं. यूं तो जन्नत में सब है मदीना नहीं. यूं तो जन्नत में सब है मदीना नहीं. और जन्नत मदीने में मौजूद है. हमने आँखों से देखा नहीं है मगर हमने आँखों से देखा नहीं है मगर उनकी तस्वीर इस दिल में मौजूद है. छोड़ना तेरा तैबा गवारा नहीं. छोड़ना तेरा तैबा गवारा नहीं. सारी दुनिया में ऐसा नज़ारा नहीं. ऐसा मंजर ज़माने में देखा नहीं. ऐसा मंजर ज़माने में देखा नहीं. जैसा मंजर मदीने में मौजूद है. हमने आँखों से देखा नहीं है मगर हमने आँखों से देखा नहीं है मगर उनकी तस्वीर इस दिल में मौजूद है. जिसने लाकर कलाम में इलाही दिया जिसने लाकर कलाम में इलाही दिया वो मोहम्मद मदीने में मौजूद है. सलाम रमज़ान, सलाम रमज़ान. सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिम टीवी HD इस्लामिक. ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो.